हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले के नतीजे में ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल हथियारबंदनि जी मोरशर ऐं अब्दुल रशीद जुणे जो तौर ते सुञाणप थी आहे। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल हथियारबंद वापारी इज़हार हुसैन चांडियो जे घर मां धाड़े में मुलविस आहिनि। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले के नतीजे में ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। अहम ख़बर नाज़रीन असां शेयर कयूं पिया हैदराबाद मां, जिते मुबैना पुलिस मुक़ाबलो थियो आहे, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले के नतीजे में ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल हथियारबंदनि जी मोरशर ऐं अब्दुल रशीद जुणे जो तौर ते सुञाणप थी आहे। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल हथियारबंद वापारी इज़हार हुसैन चांडियो जे घर मां धाड़े में मुलविस आहिनि। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले के नतीजे में ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। आम ख़बर ॾियूं पिया तव्हांखे हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले के नतीजे में ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल हथियारबंदनि जी मोरशर ऐं अब्दुल रशीद जुड़े जो तौर ते सुञाणप थी आहे। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले के नतीजे में ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल हथियारबंदनि जी मोरशर ऐं अब्दुल रशीद जुणे जो तौर ते सुञाणप थी आहे। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल हथियारबंद वापारी इज़हार हुसैन चांडियो जे घर मां धाड़े में मुलविस आहिनि। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले के नतीजे में ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फेरोज़ बबर सां। फेरोज़, ॿुधाए पियो वञे पुलिस मुक़ाबलो थियो आहे, छा अपडेट्स ॾींदव? जी बिल्कुल निदा, नसीम नगर थाने जी अदगोट करण खान शोरूम में ही मुबैना पुलिस मुक़ाबलो पेश आयो। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान 2 जवाबदार मारिजी विया आहिनि, जिते संदसि साथी जेके आहिनि उहे फरार थियण में कामयाब थिया आहिनि। मारिजी वियल जवाबदारनि जी सुञाणप मोर खान शेर ऐं अब्दुल रशीद जोणेजो जे नाले तौर थी आहे। जिते पुलिस तर्जुमान जो वधीक चवणु आहे त शुरूआती जांच मूजिब कुझु ॾींहं अॻु मारिजी वियल जवाबदार नसीम नगर फेज़ 2 जतोई चौक वटि वापारी इज़हार हुसैन चांडियो जे घर में धाड़ो हुयो ऐं जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते घर मां 20 लख खां वधीक कैश, सोना ज़ेवर, मोबाइल फोन ऐं मोटरसाइकिल जेके आहे उहे फुर करे फरार थिया हुआ उन घर मां। जॾहिं त मारिजी वियल जवाबदारनि जे लाशनि खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त मामले जी वधीक जांच कई पई वञे। ठीकु आहे फेरोज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।